लेकिन हींअर असां वेंदासीं मौलाना अयाज़ कुमी वटि जन कल्ह राणीपुर जे अंदरि रुबीना उर्फ़ ख़ालदा चांडियो जी जनाज़े नमाज़ अदा कई। इन जे मथां बि इलाही ज़्यादा बहस हली रही आहे त असां मौलाना साहिब खां इहे बि शयूं पुछा कंदासीं। मतिलबु सोशल मीडिया ते इहा काफ़ी बहस हले पई त जेकॾहिं उन औरत खे गुसल कफ़न न ॾिनो वियो त क़बर जे अंदरि ई मौजूदु कंहिं तरीक़े सां हुनजी जनाज़े नमाज़ अदा कई वई, उन जे लाइ इलाही सवाल उथारिया पिया वञनि। मुबशिर, हिते मां तव्हांखे थोरो इंटरप्ट कंदमि ऐं मौलाना साहिब जो ज़रूरु मां इंट्रो तव्हांखे नाज़रीन खे ज़रूरु ॿुधाईंदमि। मौलाना अयाज़ कुमी साहब कुम मां शहर मां पढ़ियल आहिनि ऐं इन्हनि जी दस्तबरदार जंहिं कई इमाम आयतुल्लाह ख़ामनाई शहीद साहब जन कई। बहितरीन स्कॉलर आहिनि, सिंध जा नाले वारा स्कॉलर आहिनि जिन खे असीं लाइन ते वरितो आहे। जी मौलाना साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, अमां असांखे टाइम ॾिनो। सर, सभिनी खां पहिरियां असां ॼाणींदासीं इहे जेके सिंध में कारोकारी जा वाक़ियात हलनि पिया, तव्हां इन जे मथां दीनी हवाले सां शरई हवाले सां ॿुधायो त इन हवाले सां छा अहकामात आहिनि। सिंध में एतिरा वधीक मामलात उथी विया आहिनि त शऊर छो माण्हुनि खे पैदा नथो थिए अञा ताईं? अस्सलाम वालेकुम। वालेकुम। कल्ह असां जॾहिं उते पहुतासीं रुबीना ख़ालदा वटि त असांखे ख़बर पई बग़ैर गुस्लो कफ़न उनखे दफ़नायो वियो। मूंसां गॾु अवामी राज जो चेयरमैन एडवोकेट बैरिस्टर ख़लील अहमद शाह बि हुयो। पोइ हुननि सां मुशाविरत खां बाद असांजे सिंध जे नामियारे आलिम उस्तादुल उलमा आहे बुज़ुर्ग आलिमा अल्लामा सैयद इरशाद हुसैन शाह नकवी, उन सां मुशाविरत कई वई ऐं इहो ई आहे त जेकॾहिं कंहिंखे जी नमाज़ जनाज़ा खां बग़ैर उनखे दफ़नायो वञे त उन जी नमाज़ जनाज़ा उन जी क़बर जे मथां थी सघे थी। इज्तिमा दोस्तनि खां सिर्फ़ु इहो थियो आहे त उनखे उन्हनि गाइबाना नमाज़ जो, गाइबाना नमाज़ इन सूरत में थींदी आहे जॾहिं गाइब नमाज़ जनाज़ा अॻु में पढ़ाई वञे, लेकिन हिन न्याणी खे मज़लूमियत सां दफ़नाए खॾ खणी 3 फुट क़बर बि न अॾाई। लेकिन कुझु मेटर्स मुल्क जे अंदरि सभा अदलिया जा आहिनि ऐं कानून जूं घुर्जूं आहिनि, उहो कानून ऐं कुझु दीन जूं आहिनि, उहे सभु उलमा खे बि ऑन बोर्ड वरितो आहे। जल्द अज जल्द असां हिकु उलमा जो वजूं था बेड़ाको कराइण जंहिंजे अंदरि उलमा सभु गॾिजी वेही चवंदा त दीनी ऐं शराइतुनि खे पूरे करण खां सवाइ जेकॾहिं को बि छा जे करे हाकिम शरअ फतवा ॾींदो आहे न की को आम माण्हू फतवा ॾींदो आहे ऐं अहिड़ी किथे बि का शइ थी त असां उन मक़तूला खे ऐं मक़तूल खे शहादत जो दर्जो ॾींदासीं ऐं इहा सॼी असां शइ वर्क करण ॾे वञूं था पिया। जॾहिं मुआशिरे में तहज़ीब ओरांगी वेंदी आहे त उतां जा पढ़िया लिखिया माण्हू अॻिते अची तहज़ीब ऐं मुहज़िब तरीक़े सां कमु कंदा आहिनि। असिल मेन मसलो जे हालत जो आहे माण्हुनि खे दीन खां आगाही न आहे ऐं तालीमात जी कमी आहे। असां उलमा खे बि तव्हांजे तवसुत सां इहो पैगाम था ॾियूं त हर नमाज़ जुमा जे ख़ुतबे में इन शइ ते मर्डर खे जेके गैरत चयो थो वञे उन ते रोशनी विझनि त गैरत इहा न आहे त कंहिंखे तव्हां शक जी बुनियाद ते क़त्ल करे छॾियो, हीउ गुनाह अज़ीम आहे त जंहिंखे तव्हां शक जी बुनियाद ते क़त्ल कयो। ऐं जेकॾहिं असां ई तव्हां रलजी सिंध में इहा जागरता मुहिम हलाईसीं त उमीद आहे त इंशाअल्लाह उहो ॾींहुं दूर न आहे जो अहिड़े कुंदन अमल खां सिंध पाक हुजे।